इस्तईनू बितआमिस सहरी अला सियामिन नहार। ॾींहं जे रोज़े रखण जे लाइ सहरी खां मदद वठंदा कयो, सहरी कयो। वबे कैलूलतिन नहार अला क़ियामिल लैल, ऐं ॾींहं जी निंड जे ज़रिए राति जे क़ियामुल लैल जे लाइ, राति जे क़ियाम जे लाइ मदद तलब कंदा कयो। ॾींहं जो कुझु देरि आराम कंदो त राति जो जागण में आसानी थींदी। ऐं सहरी जो ताम खाईंदो, सहरी कंदो त इन सां तव्हांजे ॾींहं जे रोज़े में अल्लाह बरकत नाज़िल फरमाईंदो। घणा माण्हू आहिनि जेके सॼी राति मानी खाईंदा आहिनि, इफ़्तारी खां पोइ शुरू थींदा पोइ राति जो काफ़ी देरि ताईं होटलुनि ते यारनि दोस्तनि ते मिटनि माइटनि वटि मानी खाईंदा, सहरी जे टाइम ते मानी कोन खाईंदा। सहरी जो तव्हां बाबा पेट भरियो पिया छा कयूं? साईं फरमायो सहरी ज़रूरु कंदा कयो। त सहरू फ़इन फ़िस्सहूर बरका, मदीने वारो साईं थो फरमाए त सहरी कंदा कयो, छो त सहरी में अल्लाह ताला तव्हांजे लाइ बरकत रखाई आहे। तव्हांजे अल्लाह ताला बरकत अता फरमाईंदो, तव्हांजे कुने में, तव्हांजे ताम में, तव्हांजे सिहत में, तव्हांजी तवानाई में, तव्हांजी ताक़त में, तव्हांजे रिज़्क़ में अल्लाह ताला बरकत विझराईंदो, बरकत नाज़िल फरमाईंदो जेकॾहिं तव्हां सहरी करण वारा बणो। ऐं साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन, जेके माण्हू गॾिजी वेही सहरी कंदा आहिनि, ताम ते गॾिजी वेहनि सहरी कनि, त इन सहरी कंदड़नि ते अल्लाह ऐं उन जा मलाइक पंहिंजूं रहमतूं नाज़िल कंदा आहिनि। अल्लाह ऐं उन जा मलाइक उन्हनि ते सलातूं पढ़ंदा आहिनि, यानी रहमतूं मोकिलींदा आहिनि जेके सहरी जे लाइ गॾिजी अची वेंदा आहिनि। सहरी जो ताम एॾो भलो आहे, अहिड़ी बरकत वारी शइ आहे सहरी, जो आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह पंहिंजे मलाइकनि सूधो उन जे मथां बरकत नाज़िल फरमाईंदो। हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी अचे थो, मां दख़ल तो अल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, राति जो साईं करीमन जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। वो यतसहरो, साईं सहरी वेठा पिया कनि, सहरी जो ताम तनावुल पिया फरमाइनि। फ़क़ाल इन्नहा बरकतुन आताकुमुल्लाहु इय्याहु फला तदऊहु, तव्हांखे ख़बर आहे त अल्लाह ताला बरकत इन सहरी जे ज़रिए तव्हांखे अता फरमाईंदो आहे। सहरी जे ज़रिए तव्हांखे अल्लाह बरकतूं ॾींदो आहे, तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में, माल में अल्लाह बरकत ॾींदो आहे। फला तदऊहु, पोइ मुस्लमानो इनखे न छॾींदा कयो, सहरी खाइण खे न छॾियो, छो त सहरी तव्हांजे लाइ बरकत जो ताम आहे। सुहूर कुल्लुहु बरकतुन, सहरी जो गिरह गिरह, दाणो दाणो, ज़रो ज़रो, जेको बि तव्हांजे दस्तरख़्वान ते पियो आहे, ज़र्रे ज़र्रे में अल्लाह ताला बरकत रखाई आहे। पूरो जो पूरो ताम अल्लाह ताला तव्हांजे लाइ बरकत वारो बणायो आहे। फला तदऊहु, उनखे छॾींदा न कयो, इनखे छॾे न ॾियो। वलो अन जरअ अहदुकुम जुरअतम मिन माइन, भली खणी जेतिरो मुयसर थी सघे त पाणी जो ढुकी पियो, पर सहरी ज़रूरु कंदा कयो, छो त इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल व मलाइकतहू युसल्लून अलल मुतसहिरीन, छो त सहरी करण वारनि ते अल्लाह ऐं उन जा मलाइक सलातूं मोकिलींदा रहंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सहरी जो एतिरो एहतमाम कयो आहे, एतिरो एहतमाम कयो जो जॾहिं सुजाग थींदा हुया त सहरी जे ताम ते महबूब सुहिणा ॿियनि खे दावत ॾींदा, सॾींदा हुया। असां वटि कमु उल्टो थी वियो आहे, असां इफ़्तारी ते दावत ॾींदा आहियूं, सहरी ते कॾहिं केरु कंहिंखे कोन घुराए, सहरी जी दावत कोन ॾींदा आहियूं। अक्सर तौर ते ईअं थियो आहे इफ़्तारी जी दावत ॾींदा आहियूं, पर साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हज़रत सैयदना इरबाद बिन सारिया रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए, दआनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला सुहूर फी रमज़ान, साईं जन मूंखे दावत ॾिनी सहरी जे लाइ, सहरी जी ताम जे लाइ साईं जन मूंखे ख़ासि दावत ॾिनी। फरमाईंदा हलुम इलल गदाइल मुबारक, ओ इरबाद हलिया
बरकत वारे नाश्ते ते गॾिजी वेही खाऊं त अल्लाह असांजे मथां पंहिंजो रहमत नाज़िल करे। सुभान अल्लाह। साईं जन पाण दावत ॾींदा हुया सेहरी जे लाइ, ताम सेहरी जे ताम जे लाइ दावत ॾेई कठो कंदा हुया, हिक ॿिए खे दावत ॾेई जमो कंदा हुया त जीअं सेहरी कयूं त अल्लाह ताला बरकत अता फरमाए। साईं फरमाया अल बरकत फी सलासतिन, टिनि शयुनि में अल्लाह ताला वॾी बरकत रखाई आहे। टे शयूं अहिड़ियूं आहिनि जिन में अल्लाह तमामु घणी बरकत रखाई आहे। हिकिड़ो अल जमाअत, जमाअत में घणाई में घणा गॾिजी वेही दस्तरखान ते खाओ, अल्लाह हुन में बरकत रखाई आहे। वसरीद, ऐं कुटीअ में गोश्त ऐं मानी खे मिलाए जेका मिक्सचर ठाहे कुटी ठाहिबी आहे सुरीद, इन सरीद में मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह ताला इन में बरकत रखाए, जो थोरी हूंदी त घणा खाई ड्रॉ कंदा। ऐं टियों वसुहूरे, ऐं सेहरी जे मानी में अल्लाह बरकत रखाई आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं हीअ अजीब हदीस आहे त साईं करीम साहब फरमाया सलासतुन लैसा अलैहिम हिसाबुन फीमा तअमू इंशाअल्लाह इज़ा कान हलाला, जेकॾहिं हलाल शइ हुजे त टिनि माण्हुनि तां खाइण जो हिसाब अल्लाह खणाए छॾियो आहे। न त जेको खाईंदो न उनजो हिसाब किताब थींदो। घणो खाइण शरीयत में जाइज़ न आहे, घणो ताम वापराइण, घणी मानी खाइण, इन जो शरीयत में का बि इजाज़त न आहे, बल्कि हराम आहे कनि सूरतुनि में। जेकॾहिं शहवत जे उसूल जे लाइ माण्हू घणी मानी खाए त इहो हलाल ताम बि उनजे लाइ हराम बणिजी वेंदो आहे। छो त शहवत जे लाइ माना शहवत घणी थिए उनजे लाइ हिकिड़ो माण्हू खाए थो, उहो घणो खाइण उनजे लाइ हराम बणिजी वेंदो आहे। घणो खाइण दिलि खे मारे छॾींदो आहे, घणो खाइण इंसान जे लाइ सिहत खे ख़राबु कंदो आहे, इंसान जी तबियत खे ख़राबु कंदो आहे, दिलि ते बोझल थी वेंदो आहे इंसान जो साईं मुंहिंजा मादो ख़राबु थी वेंदो आहे, सिहत अलॻि ख़राबु थिए, रूहानी सिहत अलॻि ख़राबु थिए, अल्लाह ताला जो नाराज़ पलक थिए। घणो खाइण जे लाइ माण्हू अक्सर तौर ते बर्बादी में पइजी वेंदो आहे। इन जे करे सूफिया किराम, अंबिया इज़ाम, सहाबा किराम, मदीने वारे साईं जी ख़ुदि सीरत पाक में इहा नज़र थो अचे, साईं जन घणी मानी न खाईंदा हुया। अक्सर तौर ते साईं जन घणी खाइण खां मनो कंदा हुया, झलींदा हुया। पर साईं जन फरमायो टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके जेतिरो वणे ओतिरो खाइनि, अल्लाह उन्हनि तां हिसाब किताब खणाए छॾियो आहे। पुछाणो न आहे, माफ़ी आहे, जेको वणे उहो खाइनि, हलाल सो हुजे, हलाल ईअं न त हराम खाए वेठो, हलाल हलाल ताम हुजे, जेतिरो वणे ओतिरो खाए, अल्लाह क़यामत जे ॾियारे हुन खां को पुछाणो न कंदो। कहिड़ा? साईं फरमा असाइम, हिकिड़ो रोज़ेदार जॾहिं इफ़्तारी कंदो आहे, हिन रोज़ेदार जे इफ़्तारी जे टाइम ते जेको वणे उहो खाए, अल्लाह ताला पुछाणो कोन कंदुसि। वल मुतसहिरो, ऐं उहो जेको सेहरी करण वारो आहे, सेहरी जे ताम ताम अल्लाह पुछाणो माफ़ कराए छॾियो। सेहरी जो ताम, इफ़्तारी जो ताम, सेहरी जो ताम, जेतिरो वणे ओतिरो खाओ, जेतिरो वणे ओतिरो पीओ, जेको वणे उहो खाओ, हलाल हुजे, अल्लाह ताला तव्हां खां पुछाणो न कंदो, अल्लाह तव्हां खां माफ़ी जो ऐलान कयो आहे। व मुराबित फी सबीलिल्लाह, ऐं टियों उहो माण्हू जेको मदीने वारो साईं थो फरमाए अल्लाह जी राह में निकिरे, तबलीग जे लाइ या जिहाद जे लाइ, उहो जेको ताम खाए, अल्लाह ताला उन तां पुछाणो माफ़ कंदो। सेहरी अहिड़ी शइ आहे जो अल्लाह ताला हिन तां पुछाणे खे बख़्श फरमाए छॾियो आहे। हिसाब किताब ई न आहे, भली जेको वणे उहो खाओ। पर घणे खाइण में मुराद इहा न आहे त माण्हू एतिरो खाए जो सिहत ई ख़राबु थी वञे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे पराए दस्तरख़्वान ते पोइ पराओ ताम सम्झी पंहिंजो पेट त पंहिंजो आहे, मानी पराई आहे, पेट पंहिंजो आहे। अक्सर तौर ते मूं ॾिठो आहे इफ़्तारी में माण्हू एतिरो खाई ईंदा आहिनि जो तरावियुनि में बि सभु ईअं कुकड़ लॻा वेठा हूंदा आहिनि, सूरनि सां बि सजदा ऐं रुकू ॾींदा आहिनि। ताम खाओ पर ज़रूरत आहे, जेको इंसान जी सिहत ते बोझ न पवे। ऐं साईं फरमायो त यरहमुल्लाहुल मुतसहिरीन, अल्लाह ताला रहम फरमायो आहे उन्हनि ते जेके सेहरी करण वारा आहिनि। अल्लाह पंहिंजो रहमतूं वसाईंदो आहे, उन्हनि ते रहम जी नज़रे करम कंदो आहे। अल्लाह नज़रे रहमत फरमाईंदो आहे जेके सेहरी करण वारा आहिनि।
नेमत सहूर अतमर मदीने वारे साईं फरमायो भले में भली सेरी इहा आहे जो तव्हां खजूर जे ज़रिए सेरी कंदा कयो इफ्तारी खजूर सां था कयो साईं फरमाईंदा सेरी में खजूर खाओ इन खां भली ॿी का सेरी आहे ई कोन्हे का सुभान अल्लाह इहो सेरी जा फज़ाइल उन खां बाद में हदीस मुबारक है साईं फरमायो त क़ाल अल्लाह अज़्ज़ व जल्ल इन अहब्ब इबादी इलैया अजलुहुम फित्रा अल्लाह ताला उन्हनि माननि खे ॾाढो पसंदि फरमाईंदो आहे जेके इफ्तारी करण में जल्दी कंदा आहिनि इफ्तार में जल्दी कनि इफ्तारी करण में तकड़ कनि अल्लाह ताला उन्हनि जे मथां उन्हनि सां अल्लाह ताला पाण मोहब्बत फरमाईंदो आहे इफ्तारी में देर न कयो इफ्तारी बुज़ुर्गनि फरमायो बल्कि असांजे हज़रात अहनाफ फरमायो आहे सिज लहे कन्नी अंदरि वञे तव्हां रोज़ो खोलियो इंतज़ार न कयो वधीक क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो त रोज़े खे पूरो कयो राति ताईं हाणे इन में हिकिड़ा त बद मज़हब आहिनि जंहिंजो फ़िरक़ो ई अलॻि आहे टोलो ई अलॻि आहे जेके असांजे मुस्लमाननि खां अहले सुन्नत व जमात खां जुदा आहे उन्हनि जो रोज़े जो कलमे जो अज़ान जो सभु निमाज़ जो तौर तरीक़ा अलॻि आहे उहे ॼाण उन्हनि जो मसइलो ॼाणे हाणे हिकिड़ा वरी असांजा मुस्लमान सुन्नी भाइर सॼो ॾींहुं सुन्नियुनि सां खाइनि पीअनि रमज़ान में अचे त उन्हनि जा मसइला ॿुधी इहे अणपढ़िया माण्हू जेॾी महिल अचे ऐं चंद मसइलनि में खां वाक़िफ़ थियनि न त उहे सम्झंदा आहिनि सॼो इल्मु असां वटि आहे बुज़ुर्गनि फरमायो त कुए खे मिली हरीड़ उन चयो त मां पासारी थी वियो आहियां सम्झो था सो ॿ मसइला सम्झंदा पोइ चवंदा साईं मुंहिंजा लहे उभरे असां ते थो आलिम असां आहियूं मौलवी असां आहियूं असां ई साईं मुंहिंजा वॾा दीनदार आहियूं बाबा सेहरी इफ्तारी 1400 सालनि खां वठी जेका तशरीह मदीने वारे साईं कई आहे असांजे लाइ उहा काफ़ी आहे मदीने वारे साईं फरमायो सिज लहे इफ्तारी कयो सिज लहे इफ्तारी कयो तव्हांजे लाइ भलाई इन में आहे इंतज़ार कयो साईं ओ राति थिए ऊंदहि थिए उन खां बाद में साईं मुंहिंजा तव्हां इफ्तारी कंदा कयो मदीने वारो साईं त फरमायो ईअं न कयो ला तज़ालु उम्मती अला सुन्नती मा लम तंतज़िर बिफित्रहन नुजूम साईं दा फरमाइनि त मुंहिंजी उम्मत मुंहिंजी सुन्नत ते क़ाइमु रहे जेका मूं सुन्नत तव्हांजे लाइ मुक़ररु कई आहे उन ते क़ाइमु रहियो इन जे इहा सुन्नत आहे मुंहिंजी जो जल्दी इफ्तार कयो तव्हांजो एतिरो इंतज़ार न कयो जो तारा ज़ाहिर थी वञनि आसमान ते तारा ज़ाहिर थियनि पोइ तव्हां इफ्तारी कयो न सिज लहे तव्हां इफ्तारी करे छॾींदा हाणे साईं उहो सिज लहे पोइ राति जो ऊंदहि अचे त पोइ इफ्तारी कयूं असांजा सुन्नी इन ॻाल्हि में मुंझा पिया आहिनि हाणे तव्हां इन जो जेको फिके जाफ़री वारो टाइम आहे इफ्तारी जो तव्हां अॼु पाण तजुर्बो करे ॾिसिजो चवंदा त राति थिए पोइ इफ्तारी कयो तव्हां अॼु सिज लहे तव्हां फिके हनफी वारो टाइम ॾिसी हुन ते तव्हां इफ्तारी कंदो अज़ान ईंदी इंशाअल्लाह सिज लहंदो फिके जाफ़री वारो टाइम ॾिसो चवंदा राति थिए पोइ तव्हां वञो ॿाहिरि ॾिसंदो त आसमान ते फिकाण अञा बीठी हूंदी आहे उनजो जेको टाइम आहे इफ्तारी जो फिके जाफ़री वारो उन टाइम ते बि आसमान ते फिकाण मां पाण अखियुनि सां हिकिड़े ॾींहुं हिन ई रमज़ान में तजुर्बो करे मूं चयो ॾिसां हिननि जो जेको टाइम आहे ऊंदहि थिए थी या रोशनी हूंदी आहे आसमान ते फिकाण मौजूदु हूंदी आहे ऐं मग़रिब जी अछाण मौजूदु हूंदी आहे हिन जे टाइम थी वेंदो आहे हिन जे टाइम खां अधु कलाक खां बाद में फिके जाफ़री जे अधु कलाक खां बाद में आसमान ते फिकाण मौजूदु हूंदी आहे सिज जी रोशनी मौजूदु हूंदी आहे एॾो शौक़ु अथव राति जो त पोइ इशा निमाज़ जे टाइम थियण वक़्तु जेको असांजे फिके हनफी में इशा जो टाइम आहे न उहो टाइम आहे राति जे शुरू थियण जो राति जो टाइम कीअं शुरू थिए इशा जो टाइम शुरू थींदो तव्हां उन टाइम ते रोज़ो खोलींदा कयो छाजे लाइ तव्हां मुस्लमाननि खे गुमराह कयो हिकिड़ा माण्हू उन्हनि खे मसइलनि जी ख़बर कोन्हे का पोइ जेको टेलीविज़न ते अंधा लूला लंगड़ा सॼी साल में ना ॻाइण वॼाइण नचण टपण कयनि उहे साईं मुंहिंजा रमज़ान जे महीने में आलिम थी माण्हुनि खे दीन सेखारण जे लाइ वेठा आहिनि आलिमनि खां वञी माण्हू मसइलो पुछा करे राति जो टाइम जेकॾहिं राति जो इफ्तारी शुरू इफ्तार जो टाइम राति जो शुरू थिए थो त उहो असांजे फिके हनफी वारनि मुक़ररु कयो आहे जीअं फिकाण ख़तमु थिए तव्हां इशा निमाज़ जो टाइम शुरू थियो ओॾी महिल इशा पढ़ो तव्हां ओॾी महिल इफ्तारी कंदा कयो
बाक़ी 15 मिंटनि जो फ़र्क़ु रखे पोइ था रोज़ो खोलियो ऐं पंहिंजो पाण खे असुली रोज़ेदार था सॾायो, इहो मुस्लमाननि खे गुमराह न कयो। असुल अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात जो उहो अक़ीदो नज़रियो ऐं उहो असांजो साईं मुंहिंजा मामूलात आहिनि जेके ख़ुदि मदीने वारे साईं सेखारिया। मुंहिंजे मुस्तफ़ा जूं सही हदीसूं जन क़ुर जी तशरीह कई आहे, क़ुर जी असुल तर्जुमानी मदीने वारे साईं कई आहे न। के मुल्ला के मौलवी के मुफ्ती के ज़ाकिर के वाइज़ के साईं मुंहिंजा तकरीर करण वारे दीन जी तशरीह न कई आहे, असुल तशरीह मुहम्मद मुस्तफ़ा कई आहे, अरबी मुजतबा कया। ऐं मदीने वारे साईं फरमायो ला यज़ालुन नास बिखैरिन मा अज्जलुल फित्रे, माण्हुनि मां ख़ैर तेसीं ख़त्म न थींदो जेसीं ताईं उहे इफ़्तारी में जल्दी कंदा रहंदा। जल्दी इफ़्तार कंदा न, अल्लाह ताला उन्हनि जे लाइ ख़ैर ई ख़ैर बणाए छॾियो। ऐं जॾहिं कुर हिननि मुस्लमाननि खे इन मसइलनि में मुंझायो आहे, पाकिस्तान मां ख़ैर मोकिलाईंदो थो वञे, सदाईं फितना। और नबी जी सुन्नत के जो छॾींदा त फितना ही पैदा थींदा। अल्लाह ताला शाल महफूज़ रखे। साईं जन फरमायो सलासतुन युहिब्बुहुल्लाह, टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन सां अल्लाह ताला मुहब्बत फरमाईंदो आहे, उन्हनि जे अल्लाह पंहिंजो महबूब बणाए छॾियो आहे। हिकिड़ो ताजीलुल इफ़्तार, उहे माण्हू जेके इफ़्तारी में जल्दी कंदा आहिनि, इफ़्तारी में जल्दी कनि। व ताख़ीरुस सुहूर, ॿियो उहे जेके सहरी में देरि कंदा आहिनि, सहरी में देर कन, इफ्तारी में जल्दी सहरी में देर। व दरबुल यदैन अला इहदाहुमा अलल उखरा फि सलात, ऐं अल्लाह ताला उन्हनि सां मोहब्बत फरमाईंदो आहे जेके निमाज़ इफ्तारी में जल्दी कयो, सहरी में देर कयो ऐं निमाज़ में बियो त हथ छॾे न बीहंदा कयो, हथ ॿधी बीहंदा कयो। इहो मूं मुहम्मद जी सुन्नत आहे, अल्लाह तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। हिकिड़ी हदीस में मदीने वारे साईं पाण पटे चढ़ी वेंदी। अल्लाह ताला हिदायत ॾींदो, रब असांखे सुन्नतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते हलाए, अहले सुन्नत व जमात जे नज़रियात ऐं तशरीहात ते असांखे मुकम्मल तौर ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन, अल्लाहु आमीन।